अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। नाज़रीन, 9 मई सानहे खे अॼु 1 साल मुकम्मल थी चुको आहे। 9 मई उहो ॾींहुं आहे जॾहिं मुल्की असासनि खे कुझु ॾफेड़ी टोलनि पारां निशानो बणायो वियो ऐं ही फुटेजिस तव्हां पंहिंजी टेलीविजन स्क्रीन ते ॾिसी सघो था त उन ॾींहुं छा छा थियो हुयो, कीअं मुख़्तलिफ़ जेके मुल्की असासा हुजनि था उन्हनि खे साड़ियो वियो हुयो, मुख़्तलिफ़ माण्हू हिकु सियासी तंज़ीम सां जेके तालुक़ रखनि था। ऐं हाणे बि सिधी रीति जो जेको वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि, त उन में बि हिकु रिपोर्ट जमा कई वई आहे ऐं उन में इहो ॼाणायो वियो आहे त तहरीक इंसाफ़, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 9 मई जे वाक़िअनि में सिधी रीति मुलविस आहे। हीउ हिकु वॾो सवाल हिकु स्टैंड करे पियो, बीहे पियो, उथे पियो बाक़ाइदा तौर ते तहरीक इंसाफ़ ते त हू 9 मई जे वाक़िअनि में जेकॾहिं मुलविस आहिनि त आख़िर कारण छा हुया, चाहिनि छा पिया। हिन वक़्तु ताईं अॼु असां पंहिंजे एनालिस्ट आरो बि इहो सवाल रखंदासीं त छा 9 मई खे साल गुज़री वियो आहे, साल पूरो थी वियो आहे, पर छा उन बावजूदि बि तहरीक इंसाफ़ जो नैरेटिव हुजे, मैंडेट हुजे, उहो क्लियर आहे त आख़िर हू चाहिनि छा था। उहो मुल्क जी बहितरी चाहिनि था, मुल्क जी भलाई चाहिनि था। जेकॾहिं हू मुल्क जी बहितरी ऐं भलाई चाहिनि था त पोइ ही फुटेजिस आख़िर छा चवनि था। इन्हनि फुटेजिस खे ॾिसी करे कुझु ॿिया ई सवाल उथनि पिया जेके बि तमामु घणा अहम आहिनि। ऐं वधीक जेको अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास थियो वफ़ाक़ी काबीना जो, उहो तमामु घणो अहम हुयो। थोरी देरि अॻु जीअं तव्हांखे आउं ॿुधायो त कानून जो जेको वज़ीर आहे उन रिपोर्ट जमा करे उन में ॼाणायो वियो त तहरीक इंसाफ़ ई इन्हनि वाक़िअनि में 9 मई जे वाक़िअनि में बाक़ाइदा तौर ते मुलविस आहे। ऐं ॿिए पासे नाज़रीन, फ़ौज जो ISPR जो बि वाज़े मौक़िफ़ साम्हूं अची चुकियो आहे अॼु 9 मई जे सान्हे खे वठी करे त 9 मई जी रिथाबंदी कंदड़ सहूलतकार ऐं अमल दरामद कंदड़नि सां कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी नथी करे सघिजे। यानी इन मां इहो वाज़े आहे, छो त तव्हां जेकॾहिं कुझु ॾींहं अॻु में DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस में ॾिठी, उन्हनि में बि उन्हनि इहो वाज़े लफ़्ज़नि में चई छॾियो त 9 मई कंदड़ ऐं कराईंदड़नि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो, कंहिं बि सूरत में बख़्शो न वेंदो, बल्कि सज़ा ॾियणी पवंदी। इहे वॾा लफ़्ज़ आहिनि, वॾी स्टेटमेंट आहे, वॾो बयानु आहे, वॾा बयान आहिनि। पर ॿिए पासे जेको तहरीक इंसाफ़ जो रवैयो नज़र अचे पियो उहो कंहिं झुकाव जी तरफ़ त न, पर अञा वधीक ख़ैर उन्हनि DG ISPR जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी उनजो रिएक्शन बि ॾिनो पए, उन्हनि एतिराज़ु कयो त उन्हनि खे ॾफेड़ी टोलो आख़िर छो चयो वञे पियो। पर हीउ अॼोको ॾींहुं तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे ऐं 9 मई साने खे नज़र में हेठि रखंदे समूरे मुल्क में एहतजाज बि थिया ऐं पाक फ़ौज सां उन्हनि सां जेको आहे एके जो इज़हार बि कयो वियो। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था, असां पंहिंजा इहे सवाल रखंदासीं ऐं पंहिंजे एनालिस्ट वारा त 9 मई सान्हो हिकु वॾो ईअं असीं चऊं त कीअं हिन खे हाणे असीं यादि कयूं पिया 9 मई जी साने जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त। ऐं ॿिए पासे कुझु ॿिया बि इम्पॉर्टेंट सवाल आहिनि त हुकूमत बि चवे पई, पाक फ़ौज बि चए पई त सिधी रीति तहरीक इंसाफ़ मुलविस आहे, तहरीक इंसाफ़ खे ॾफेड़ी टोलो बि चयो वञे थो, हू ई मुलविस आहिनि। पर सवाल इहो उथे पियो नाज़रीन त तहरीक इंसाफ़ खे या जेके बि 9 मई वाक़िअनि में मुलविस हुया उन्हनि खे सज़ा कॾहिं ईंदी। मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार फ़याज़ नाइद साहब। फ़याज़ साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे कानूनदान आहिनि, लेखक आहिनि शाज़िया निज़ामानी साहिबा। शाज़िया साहिबा अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। सो शाज़िया, तव्हांजी इजाज़त खां शुरूआत जेको आहे फ़याज़ साहब खां करे वञे थी। त फ़याज़ साहब, 9 मई सान्हो हिकु वॾो सान्हो हुयो, मुल्की असासनि खे निशानो बणायो वियो, साड़ियो वियो, माण्हू डंडा खणी करे मुख़्तलिफ़ जॻहनि ते पहुता हुया, त काफ़ी असीं ईअं चऊं त ॾाढो अफ़सोसनाक क़िस्म जो ॾींहुं हुयो जेको। पर सवाल फ़याज़ साहब तव्हां खां मुंहिंजो इहो हूंदो त जेके 9 मई में वाक़िअनि में मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा आख़िर कॾहिं ईंदी? इहा शइ क्लियर आहे हिन वक़्त ताईं? हीअ रियासत बि चवे थी त सज़ा ईंदी, सज़ा ॾियणी पवंदी, पर कॾहिं, कीअं ऐं किथे? ॾिसो, सभ खां पहिरियों त ज़ाहिर आहे अॼु 9 मई आहे ऐं 9 मई जे उन्हनि सानहनि में जेके माण्हू जेके आहिनि उन्हनि वॻोड़नि जो शिकार थिया हुआ ऐं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी उन्हनि विञायूं हुयूं, उन्हनि जे सां ॾुख जो इज़हार कजे थो पियो। ऐं 9 मई जो वाक़ियो सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि सोचे थो त माण्हू ॾाढो परेशान थो थी वञे त इहो कीअं थो थी सघे त पंहिंजे मुल्क जे अंदरि ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे भड़काइजे त उहो पंहिंजे मुल्क जी फ़ौज जे जेके इंस्टॉलेशन्स आहिनि, मिलिट्री इंस्टॉलेशन्स आहिनि, उनजे मथां हमलावर थियनि। इहो त मतिलबु आहे को दुश्मन बि ईअं अची करे नथो सघे ऐं असांजे माण्हुनि खे इहो भड़कायो वियो ऐं माण्हू उन लाइन खे माण्हुनि बाहि कयो ऐं पोइ इहो वाक़ियो थियो। ऐं इन वाक़िए जे थियण वक़्त खां पोइ जेको असांखे फौरी तौरु जेको रद्द अमल आयो उहो इहो आयो
जेको ISPR जी तव्हां कल टियों ॾींहं वारी प्रेस कॉन्फ्रेंस जो ज़िक्र कयो, पर उन वक़्तु जेका ISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उनमें वाज़े लफ़्ज़नि में चयो हुयो त हुननि वटि एविडेंसिस आहिनि त 9 मई जी जेका रिथाबंदी आहे उहा 9 मई खां 2-3 महीना पहिरियों कई वई हुई ऐं उनजे लाइ जेको हिदायतूं ॾिनियूं हुयूं, उनजे लाइ माइंड सेट ठाहियो वियो हो, उनजे लाइ टीमूं ठाहियूं वियूं ऐं उन टीमनि जी अॻुवाणी जे लाइ माण्हू मुक़ररु कया विया हुआ। इहो सॼी जेका रिथाबंदी थी जंहिंजो उन्हनि चयो, उनखां पोइ बि जेको तव्हांजो सुवालु आहे इहो दरअसल मुंहिंजो सुवाल बि आहे, बल्कि मूं समेत पूरे पाकिस्तान जे अवाम जो सवाल शहबाज शरीफ जो भी सवाल है तो उन्होंने भी उठारियो न वज़ीर आज़म त सवाल नथो करे सघे एंड ऑफ छकन मतलब हू बि एडी पोजीशन ते रही करे ही इज द प्राइम मिनिस्टर, ही इज द प्राइम मिनिस्टर। यस वी असां आयूं अवाम, असां त इहो प्राइम मिनिस्टर खां पुछंदासीं त प्राइम मिनिस्टर साहब जॾहिं इहो वाक़ियो थियो तॾहिं बि तव्हां प्राइम मिनिस्टर हुआ ऐं उनखां पोइ उन जे बावजूद बि तव्हां उन ते कुझु न कयो, 16 महीना तव्हांजी हुकूमत हुई, तव्हां कुझु न कयो, पोइ वरी तव्हां हाणे प्राइम मिनिस्टर थिया आहियो त वरी अॼु 9 मई जे इन तक़रीर में अची पंहिंजो तक़रीब में अची तव्हां तक़रीर कई आहे, तव्हां छो न अर्जेंटली जेको आहे इन ॻाल्हि जी अर्जेंसी महसूसु कई, तव्हां जीअं हलफ़ खयो हुयो तव्हां पहिरियों अची चयो हा त बाबा मां 9 मई जी कमीशन ठाहियां थो। अॼु मुतालबो थिए थो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हमेशह इहो मुतालबो कंदा रहिया आहिनि, अॼु 9 मई ते हुननि वरी पंहिंजो वर्जायो आहे त 9 मई जे लाइ जुडिशल कमीशन ठहणु घुरिजे। 9 मई जो तारीख़ ऐं हीउ जेको ISPR जेको चयो आहे न इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे त 9 मई जे वाक़े जे जेसिताईं असां इन्वेस्टिगेट न कंदासूं, उनमें मुलविस किरदारनि खे सज़ा न ॾींदासूं, असां मुंहुं वार नथा करे सघूं। इन्वेस्टिगेशन अञा ताईं मुकम्मल न थी आहे न, ज़ाहिर आहे इन्वेस्टिगेशन मुकम्मल थी वञे हा त ऐं उहा पब्लिक थी वञे हा मोस्ट लाइकली त उन्हनि खे ख़बर आहे। ख़ैर फियाज़ साहब तव्हां पंहिंजी मौक़ो ॾींदसि, तव्हां ॿीहर बि पंहिंजी ॻाल्हि पूरी कजो। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि ब्रिगेडियर गज़नफर अली साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाज़िया तव्हांजी तरफ़ बि अचां, पर क्विकली ब्रिगेडियर साहब खां कुछ सवाल करे वठां अॼु ॾींहं जी मुनासिबत जे हिसाब सां। अस्सलाम वालेकुम सर, आपको आवाज़ आ रही है मेरी? थैंक यू वेरी मच फॉर टेकिंग द टाइम आउट। ब्रिगेडियर रिटायर्ड गज़नफर अली साहब असां सां मौजूद हैं। सो सर 9 मई एक बड़ा अहम दिन है और एक सानहे के तौर पे हम अब इसे याद करें, लेकिन सवाल जो मैं अभी भी अपने एनालिस्ट से पूछ रही थी वो आपसे भी मैं पूछना चाहूँगी कि जो उसके मरकज़ी किरदार हैं उनको सज़ा कब आएगी? रियासत भी कह रही है, हुकूमत भी कह रही है कि बाकायदा तौर पे तहरीक इंसाफ 9 मई के सानहे में मुलविस है, लेकिन सज़ा का क्या है? सज़ा के बारे में वो इतनी क्लैरिटी अभी तक क्यों नहीं कि सज़ा जो मुलविस हैं उनको कैसे आएगी सज़ा और कब आएगी? बहुत शुक्रिया। देखिए हर चीज का एक तरीकाकार होता है और वो तरीकाकार जो है वो पाकिस्तान के कवानीन और पाकिस्तान के कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक है। अब उसमें जो 9 मई का वाक़या था वो हो गया। 9 मई का वाक़या जो एक अफसोसनाक वाक़या था, उसके ऊपर बहुत सवालात उठे और उसमें कुछ लोग एक जियो फेंसिंग की गई, लोग उसके अंदर अरेस्ट किए गए, वो जेलों में है। अब उसके खिलाफ जो मुकदमा चल रहे हो किधर चल रहे हो? पाकिस्तान की अदालतों में चल रहे हैं। उसके बाद ये हुआ कि उसमें कहा गया कि आर्मी कोर्ट बनाई जाएगी। फिर आपने देखा कि जब आर्मी कोर्ट को बनाने का कहा गया तो उसके ऊपर कुछ रिएक्शन आया। फिर वो सुप्रीम कोर्ट में अपील हुई, फिर सुप्रीम कोर्ट में अपील एक बेंच ने अपील कर दी, एक और बेंच था उसने उसको ओवरटर्न कर दिया। तो अब ये प्रोसीजर है, लेकिन उसमें जो सोचने की बात, जो गौर करने की बात है वो ये कि जिन लोगों को पकड़ा गया तो देर स्टिल इन जेल, वो छूटे तो नहीं है। राइट। तो ये कहना कि जो उनके खिलाफ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नहीं हो रहा, मेरे साथ ये जस्टिफाइड नहीं है। ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हो रहा है, लेकिन पाकिस्तान में मुकदमे चलने में और सजाएं मिलने में टाइम लगता है। अब वो उनके मुकदमे चल रहे हैं आर्मी कोर्ट में। आर्मी कोर्ट ने कुछ लोगों को सजा भी दी है और कुछ को आपको पता है क्योंकि वो क्या कहते हैं जमानत भी हो गई है। तो ये सारी एक तरीकाकार है, उसके तहत वो चलेंगे और जिन लोगों जिसने जो जुर्म किया है और जिस लेवल का जुर्म था, जिस सीरियसनेस का जुर्म था, जो उसके ऊपर क्लॉज लगी है, जो उसके ऊपर चार्ज लगा है, उसके मुताबिक मुझे लगता है जिस तरह चीजें चल रही हैं और जिस तरह मिलिट्री कोर्ट बनी है और उसमें मुकदमे ट्राई हो रहे, वो दे विल पास टू दी सिस्टम ऑफ जजमेंट और वो जो भी फैसला होगा वो फैसला उसकी जो सर 9 मई के वाकयात में जो किरदार मुलविस हैं, क्या आप समझते हैं कि उन्होंने कोई सबक जरूर सीखा है? कोई एम्बैरेसमेंट आपको नजर आ रही है उनकी जानिब से, या वो अभी भी एडमेंट हैं अपनी सारी नैरेटिव्स को लेके? बात नैरेटिव की नहीं, बात है क्राइम की कि क्या क्या लकिस क्या उन्होंने चार्ज उसके ऊपर फ्रेम हुआ है। अब आपको पता है कि फिर पाकिस्तानी कवानीन के मुताबिक जो भी मुजरिम है या मुस्लिम है, जब तक वो मुजरिम साबित नहीं होता
ही इज अ राइट टू डिफेंड हिमसेल्फ। तो साफ जाहिर है कि वो जो लोग जो पकड़े हुए हैं, जिनको अरेस्ट किया गया, वो अपनी डिफेंस में मुख्तलिफ नैरेटिव्स को, मुख्तलिफ बयानात को, मुख्तलिफ शवाहिद का इस्तेमाल करेंगे। और फिर मैं वही अर्ज करूंगा कि उन शवाहिद को, उस नैरेटिव को, उस बयान को जो भी अदालत की तरफ मुकदमा पेश होगा वो उसको एनालाइज करेगी। प्रोसिक्यूटर अपना केस पेश करेगा, डिफेंस लॉयर अपनी लाइन पेश करेगा, और उसके मुताबिक जब सजा आएगी तो फिर हम उस पर कॉमेंट करके कह सकते हैं कि इनको सजा सही है, ज्यादा दी गई है या कम दी गई है, या और सजा दे दी चाहिए। लेकिन जिस वक्त तक ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ चल रहा है जी, उस वक्त तक उन्होंने अपने आप को डिफेंड करने के लिए कोई ना कोई तो बयानात देने हैं, तो उसको से आप उनको नहीं रोक सकते। बिल्कुल बिल्कुल बयानात तो देनी है। बहुत शुक्रिया आपके वक्त का, आपका मौक़िफ़ आ गया 9 मई के साने के हवाले से। तो शाज़िया तव्हांजी तरफ़ आउं वधणु चाहींदसि। शाज़िया, एक तरफ़ त 9 मई जे वाक़िअनि में 9 मई साने में जीअं पार्टी खे बार बार हुन जे लाइ चयो वञे पियो त हू मुलविस आहे, बाक़ाइदा एविडेंसिस बि मौजूदु आहिनि, तव्हां सम्झो पिया त उन पार्टी को सबक़ हासिल कयो आहे, या जीअं हाणे ब्रिगेडियर साहब बि चवनि पिया त ज़ाहिर हू पाण जो पाण खे डिफेंड त कंदा, के न के तरीक़े सां पाण जो पाण खे बचाइण जी कोशिशि त कंदा पए। बिल्कुलु लैला, जेको तव्हांजो सवाल आहे त इहा पार्टी कुझु सिखियो उन शइ मां, बिल्कुलु न सिखियो आहे, बल्कि हू अञा ताईं पंहिंजी उन ई पुराणी ॻाल्हि ते बीठा आहिनि त असां जेको कुझु कयो उहो ग़लति न हो। ऐं इन क़िस्म जी ॾिसो यानी कि एम्बैरेसमेंट हुजण घुर्जे, या तव्हां सम्झो पिया त इहो बि हुननि जो राइट आहे, मतिलबु ठीकु आहे पंहिंजो पाण खे डिफेंड कनि था। खां वधीक लैला, एम्बैरेसमेंट खां वधीक जी ॻाल्हि आहे, ही तमामु सीरियस क़िस्म जी ॻाल्हि आहे। एम्बैरेसमेंट उन शइ में थियणु खपे त हिन को अहिड़ो बयानु ॾेई छॾियो जंहिंजे लॻे थो त न ख़राबु, ही त पूरे क़ौम सां, मुल्क सां हिकिड़ी सम्झो त तमामु सीरियस अहिड़ो वाक़िया करे विधा आहिनि, जंहिंमां माफ़ी तलाफ़ी इहा लफ़्ज़ चई सघूं था, जंहिं खां पोइ हू करे इहो तो भागनि त असां आइंदे लाइ इन क़िस्म जी सियासत न कंदा। सियासत त न हुई, तमामु वॾो इंतिशार हो, बग़ावत जी तरफ़ उन्हनि माण्हुनि खे धिकियो पिए, ऐं इवन उन में जेके इदारा हुआ उन जे ख़िलाफ़ बग़ावत लाइ पे कयो, ऐं रियासत जे ख़िलाफ़ बग़ावत लाइ पे हुननि उकसायो। त इहा शर्मिंदगी खां वधीक, एम्बैरेसमेंट खां वधीक तमामु वॾी सीरियस ॻाल्हि आहे। ऐं अॼु बि ॾिसो त जॾहिं तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं चीफ जस्टिस बंदयाल हो, जॾहिं इमरान ख़ान खे उन वक़्तु घुरायो वियो ऐं जॾहिं हुनखे चयो वियो त इन ते का माफ़ी वठी या का शर्मिंदगी हुजे या इन ते को बयानु कर त माफ़ी थो वठां, उन बिल्कुलु क्लियरली चई छॾियो त आउं छो माफ़ी वठां, इहो त रिएक्शन हो माण्हुनि जो। त अञा ताईं हुनखे डिफेंड कनि पिया, उनखे इन तरीक़े सां जस्टिफाई कनि पिया, त ही अञा ताईं इन पार्टी में लॻे थो त उहो जेको इंतिशारी जेको ज़हन आहे, जेको बग़ावत वारो जेको अंसर आहे, त उहो अञा ताईं जारी आहे, ऐं उन्हनि कुझु बि न सिखियो आहे। अञा बल्कि अॻे खां वधीक हिननि जो जेको रवैयो आहे, जेको सोच आहे, उहा अञा ताईं बि ओड़ी साॻी रहे थी। हिननि हेतिरनि साल थी विया 9 मई खे, पर ॾिसो हुननि जे साॻे उहे केसेस जेके 9 मई में मुलविस माण्हू आहिनि, उन्हनि जा केसेस किथे हलनि पिया? मिलिट्री कोर्ट्स में ई मामिलो हले पियो हू, जेकॾहिं तव्हां इन ते बि बिल्कुलु हलनि पिया, मिलिट्री कोर्ट्स में हलनि पिया हुननि जा केसिस, ऐं पर ज़ाहिर हिन में टाइम लॻे थो, ऐं टाइम असांजो त एज़ ए सिटीज़न असांखे इहो आहे त हिनखे ड्यू प्रोसेस ॾेई करे उन्हनि खे जेके ज़िम्मेदार उन्हनि खे सज़ा अचणु खपे। हा, बाक़ी कंहिंसां ज़्यादती न थिए ऐं पोलिटिकल विक्टिमाइज़ेशन न थिए, पर जंहिं तरीक़े सां हीअ एॾो वॾो सान्यो हिननि करे विधो आहे, जेके मुलविस आहिनि ऐं जिन जी प्लैनिंग कई आहे, जिन ऑर्डर्स ॾिना हुआ, उन्हनि सभिनी खे मंज़र आम ते एक्चुअली माण्हू सम्झनि था त हिन पुछां केरु हुआ, पर कम अज़ कम हिकिड़ी जीअं सभु हाणे डिमांड कनि पिया त जुडिशियल कमीशन थियणु खपे, हालांकि हक़ीक़त उहो असांजे साम्हूं आहे, पर पोइ बि हिकिड़े ड्यू प्रोसेस जे लाइ या हिकिड़े फेयरनेस जे लाइ भले जुडिशियल कमीशन थिए, उन में जेको बिल्कुलु टॉप खां वठी जंहिं तरीक़े सां, ऐं तव्हां ॾिसो सभई वीडियोज़ ऑडियो सभु कुझु मौजूदु आहे, कहिड़े तरीक़े सां सीनियर लीडरशिप आहे, उहा माण्हुनि खे चवे पई त तव्हां अचो हिन जॻह ते पुॼो, हिन जॻह ते अची हमलो करियो, त इहे सभु शयूं आहिनि, माण्हू बि ज़ाहिर आहिनि, त उन्हनि ते इन क़िस्म जो ऑर्गेनाइज़्ड वे में को एक्शन खयो वञे जेको कानूनी तौर ते हुजे। पर तव्हां बि कानूनदान आहियो, कानूनी मसइलनि खे तव्हांजी उन्हनि ते गहरी नज़र हुजे थी, सो सज़ा में ही ईअं ई टाइम लॻंदो आहे, ज़ाहिर आइन मूजिबि जेका सज़ा ईंदी त हुन में ही ईअं ई टाइम लॻंदो। हाणे साल गुज़री वियो आहे, पर सज़ा जे हवाले सां का शइ क्लियर कोन्हे त जेके मुलविस आहिनि उन्हनि खे केतिरी सज़ा आई आहे, या वरी असीं इहो बि टाइम ॾिठोसीं शाज़िया त कुझु जेके सियासतदान मुलविस हुया उहे जेल्स मां उन्हनि जी रिहाई बि असीं ॾिठीसीं, आज़ाद थींदे ॾिठासीं, वरी उन्हनि अची करे प्रेस कॉन्फ्रेंसिस कयूं त असीं सियासत मां हथ मथे खणूं पिया, ऐं हाणे कलो को ॾींहुं आहे उहे ई साॻिया सियासतदान चवनि था त असीं इहा फलाणी पार्टी छॾी करे हुईसीं।
बिल्कुलु सो हिकिड़े पासे इहो थिए पियो त जिन माफ़ी तलाफ़ी वठी पब्लिकली वरी उहे अची कंहिं न कंहिं तरीक़े सां इलेक्शन में खटे अची वेही रहिया आहिनि ऐं ॿिया कुझु माण्हू जेके अञा जेल में पिया आहिनि उन्हनि जेके कहिड़े तरीक़े सां ज़ाहिर उहो अञा पब्लिक एतिरी शयूं न पियूं थी सघनि जो ख़बर पए त उन्हनि जो छा स्टेटस आहे पर पोइ बि कॾहिं कॾहिं इहो मतिलबु जब असीं ड्यू प्रोसेस जी ॻाल्हि कयूं त हुन में टाइम ज़रूरु लॻंदो आहे जेसिताईं की सभु पर मुंहिंजे ख़्याल में हिनखे एतिरो टाइम बि न लॻणु खपे साल थी वियो आहे जे तरीक़े सां हिन शयुनि खे छाकाणि त एविडेंस साम्हूं आहे प्रूफ साम्हूं आहे तव्हांजे सान्हो वॾो आहे तॾहिं टाइम लॻो आहे या को अञा सोच वीचार थिए पियो त कंहिं क़िस्म जी लीनियंसी ॾिनी वेंदी पर ख़ैर उहो त रियासत बार बार चए पई त लीनियंसी त कंहिं बि क़िस्म जी न ॾिनी वेंदी ॾिसो लीनियंसी त सही हिननि खे मिलंदी आई आहे न जेके प्रीवियस जुडिशरी जा माण्हू हुआ गवर्नमेंट जा माण्हू हुआ या जेके उहे इदारा मज़बूत इदारा उन्हनि जी तरफ़ां हिननि खे जेका हेतिरी रिआयत मिलण जे करे इहो वाक़ियो थियो आहे जेकॾहिं हिन क़िस्म सां पहिरीं हिननि जे जेके पार्लियामेंट ते हमिलो हो रेडियो पाकिस्तान ते हमिलो हो जे तरीक़े सां हिननि रस्तनि ते रोडनि ते जे तरीक़े सां तबाही मचाई पे उन वक़्तु रियासत जे हिननि खे सीरियस वठे हा ऐं उन्हनि खे को क़ानूनी एक्शन खणे हा त ही नओं मां जो जेको नए में जो वाक़ियो इते इन लाइ बि जो न थिए हा ऐं अञा ताईं बि हुनखे जस्टिफाई कंदा छाकाणि त असांजो लीडर हा हुनखे अरेस्ट कयो वियो त इहो असांजो नेचुरल रिएक्शन हो त इनखे रिएक्शन चवनि था इन में ई इनखे बि जेको तव्हांजो सुवाल ते एम्बेरसमेंट जेका ॻाल्हि आहे हू अञा ताईं हुन शइ ते बीठल आहिनि पर असांजो सिर्फ़ु इहो सुवाल तव्हां जॾहिं जेसिताईं जेके इन में शामिल आहिनि इन ॾोह में उन्हनि खे सज़ा जेसिताईं न ईंदी तेसिताईं इहे शयूं थींदियूं रहंदियूं ठीकु आहे बिल्कुलु तव्हांजो पॉइंट अची वियो नाज़रीन हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ इहो सवाल रखंदासीं त हिन वक़्तु जेको कुझु बि तहरीक इंसाफ़ सां थी रहियो आहे हुन में 9 मई सानियुनि जो वॾो किरदारु हुजे थो हुननि जेको बि पाण पोखियो अॼु हू उहो ई भोॻे रहिया आहिनि या हू जहिड़े रीति पंहिंजो पाण खे डिफेंड कनि पिया उहो बि सही आहे वसीम फ़याज़ साहिब खां हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी करे पोइ इहो सवाल हुननि जारी रखूं था सी यू आफ्टर द ब्रेक वेलकम बैक नाज़रीन 9 मई साने खे अॼु हिकु साल पूरो थी वियो ऐं ब्रेक खां अॻु में जेको सवाल रखियो पियो त तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु जेको कुझु फेस करे रही आहे हुननि जेको बि पोखियो हुयो उहो ई सभु हिन वक़्तु नतीजतन फेस करे पई पर हीउ जेको सज़ा वारो मामिलो आहे नाज़रीन जो बि तमामु घणो इंपॉर्टेंट आहे सो फ़याज़ साहिब जी तरफ़ असीं वधूं था फ़याज़ साहिब सज़ा वारे मामले ते इन ते बि तव्हां जवाबु ॾेई वठिजो कॉमेंट करे वठिजो पर जेको सज़ा वारो मामिलो बि आहे इहो बि तमामु घणो इंपॉर्टेंट आहे त हीअ सज़ा हिन वक़्तु ताईं रियासत हुकूमत बार बार चवे थी तहरीक इंसाफ़ मुलविस आहे तहरीक इंसाफ़ मुलविस आहे पर सज़ा जे लाइ जीअं शाज़िया चयो त ठीकु आहे टाइम लॻी सघे थो ड्यू कोर्स ऑफ लॉ में जीअं पंहिंजो ब्रिगेडियर साहब बि चवनि पिया पर जीअं शाज़िया बि चवे थी एतिरी देरि पोइ बि न लॻणु घुरिजे सो डू यू ऑल्सो थिंक सो न पंहिंजो मां त विथ लॉट ऑफ रेस्पेक्ट टू शाज़िया ऐं ब्रिगेडियर साहब मां सम्झां थो त सज़ा में जेको टाइम लॻे सघे थो ड्यू कोर्स ऑफ लॉ जा मामला जेके आहिनि इहे टेक्निकल टर्म्स जेके आहिनि उहे हिन मामले ते लॻनि ई नथा 9 मई थिए थी ॿिए ॾींहं ते उहो जेको आहे जंहिंजे बारे में असांजा रियासती इदारा चवनि था पिया प्रेस कॉन्फ्रेंस कनि था त हिननि जी कंहिं कई रिथाबंदी कंहिं कई 2 महीना 3 छाकाणि ॾिसो कल्ह 3 ॾींहं जी ISPR छा चयो त सभु शयूं एविडेंट आहिनि उहे जेके तक़रीरूं कयूं वियूं माइंड सेट जेको ठहियो वियो उहो सभु कुझु पियो आहे फुटेज पिया ज़हन साज़ी कई वई उहा कंहिं कई मीर सादिक मीर जाफ़र जा लफ़्ज़ कंहिं इस्तेमालु कया कंहिं इहो जेको आहे एॾो एग्रेसिव टोन इस्तेमालु कयो इदारनि जे ख़िलाफ़ु उहो वाज़े आहे न पर शाज़िया तव्हांखे यादि हूंदो पाण जॾहिं 9 मई ते प्रोग्राम पिया कयासीं उन वक़्तु 111 अलाए केतिरा माण्हू जेको आहे उन्हनि ते चवंदो कोई कोर्ट मिलिट्री कोर्ट्स में केस हलंदो मूं चयो 111 छो 112 छो न वाई नॉट द जंहिंजे बारे में इहो चवनि था जंहिं इहा ज़हन साज़ी कई उहो त हिकिड़ो ई माण्हू हुयो न उहो बानीअ PTI हो अॼु ॾींहं ताईं उन माण्हू जो उन मामले ते हिकिड़ो बि उनजी आॾी पुछा उनखां न थी आहे हो इन केस में अॼु ॾींहं ते हुनजी ट्रायल न थी आहे अॼु ॾींहं ते जेको आहे चवे थो त असांखे फ़ौज सां को मसलो उहो मसलो ॾिसो हू जेको चए थो पियो उहो असां उनखे ॿुधो ई नथा पिया न असांखे मां चवां थो त असांजी रियासत इहो छो हेल ताईं उहो माण्हू जंहिंजे बारे में असांखे इशारनि किनारनि में ॿुधाइनि था किसने ज़हन साज़ी की किसने ये किया उहो सभिनी ख़बर आहे तव्हां चओ था त सज़ा में देरि थी आहे मां चवां थो सज़ा में देरि न थी आहे सज़ा जो अमल अञा शुरू ई न थियो आहे अच्छा अञा त शुरू न थियो आहे ॾिसो जेकॾहिं बानीअ PTI जेको मुख्य जेको असांखे इदारा ॿुधाइनि था प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए मुख्य जेको माण्हू आहे जंहिं इहा सॼी ज़हन साज़ी कई आहे जंहिं माण्हुनि खे भड़कायो आहे त रियासती इदारनि जे मथां हमलावर थियो उहो हिकिड़ो माण्हू आहे जेल में हुजणु काफ़ी न जेल में हुजणु न उन्ही खे इन मामले ते हुनजी जेल में हुजणु सज़ा न आहे न जेल में हुजणु कीअं सज़ा आहे सज़ा त तॾहिं थींदी जॾहिं
जॾहिं फ़ैसिलो ॾियो न ॿुधायो वेंदो, ॾिनो वेंदो। जेसो न इहा सज़ा न आहे। तव्हांखे यादि आहे पंहिंजो त पाण जॾहिं हिन ईद ते प्रोग्राम पिया कयोसीं त पाण हिकिड़े पंहिंजो कैदी जेको आहे उते सेंट्रल जेल में असांखे ॿुधायो आवाज़ टीवी खे त भई असांजूं सज़ाउनि जो टाइम पूरो थी वञे पोइ बि असांजी ट्रायल न थिए। मसइलो इहो आहे त हिन में जेल में हुजण जो हुन ते इहा शिक बि इहा अञा हुनजे मथां इहा जेका आहे चार्ज शीट बि न फ्रेम थी आहे। बानीअ PTI जे मथां इहा चार्ज शीट बि फ्रेम न थी आहे त हू इन समूरी ज़हन साज़ी जो मास्टर माइंड आहे ऐं 9 मई जे वाक़िअनि ते मुल्क ऐं क़ौम जे नौजवाननि खे जेको आहे हुननि खे गुमराह करे असांजे इदारनि जे मथां हमलावर करण लाइ ज़हनी तरह जेको आहे हुननि खे गुमराह कयो आहे। इहा उन ते फ्रेम अञा ते चार्ज अञा फ्रेम ई न थी आहे। त मसइलो अञा शुरू ई न थियो आहे न। तव्हां था वठो जेके फुट सोल्जर आहिनि उनखे जेल में विझी रस्तो त ॾिनो वञे थो न, मां उहो ई चवां थो बजाए हुनजे जो उनखे रस्तो मां तव्हांखे चयो न त हू ॿिनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं आया रस्तो आहे माफ़ी वठो, इन जो मतिलबु आहे त माफ़ी मिली सघे। माफ़ी छो? माफ़ी बिल्कुलु न मिलणु घुरिजे। छाजी माफ़ी? इट शुड बी वेरी इहो असांजो इहो वज़ीर आज़म जो मसइलो न आहे। इहो असांजे आर्मी माफ़ी मिले त छा ख़बर सबक सिखी वठनि? न सबक पोइ त सभिनी जेके मुल्क जे जेलनि में कैदी पिया आहिनि सभिनी खे माफ़ी ॾेई छॾियो सबक सिखी वठंदा। इहो को लॉजिक आहे छा? इट इज़ नॉट लॉजिक। सज़ा अचणु घुरिजे ऐं ही को आम केस न आहे। असांजे मुल्क जी सलामती जे मथां हमलावर थिया आहिनि उन्हनि माण्हुनि खे सज़ा कीअं थी ॾेई सघिजे? आहे त ख़ैर पार्टी जो वॾो लीडर ई वोट बि उनखे पियो पए। पार्टी ॾिसो पार्टी तव्हां अगरतला केस में मुजीब खे अंदरि करे छॾियो, तव्हां हुनखे छा कयो? हुनखे बि सज़ा हुनखे वोट माण्हू ॾिनो पए, तव्हां हुनखे करे छॾियो, हुनजी पार्टी त तव्हां बंदिश करे छॾी। तव्हां इन तरह जा केतिरा वाक़िया तव्हां ॿुधाए सघजनि था? तव्हां जेको आहे इहा जेका रिआयत आहे उहा तव्हां ॿियनि खे ॾिनी। यानी तव्हां चओ था त बानी PTI खे लीनियंसी ॾिनी वञे पई? बिल्कुलु ॾिनी पई। अरे बाबा मां तव्हांखे ॿुधाए पियो त हू बिंदयाल जेको चीफ जस्टिस हो हू 9 मई जो वाक़ियो थी वियो, उनखां पोइ कोर्ट में वियो, उन उथी बीह चए थो गुड टू सी यू। अरे तव्हां चओ था त इहा लीनियंसी गुड टू सी यू ऐं वरी उनखे महिमान चयो त तव्हां असांजा महिमान हूंदव। ही हुई हालत असांजे इदारनि जो। जुमलो इज क्वाइट फेमस। यस ही हो असांजे मुल्क जे मथां सलामती जे मथां हमिलो थियो ऐं जेको उनजो मास्टर माइंड हो उन सां असांजे चीफ जस्टिस जो रवैयो ई हुयो। मां चवां थो इन मामले में चीफ जस्टिस खे बि इन मामले में ट्रायल करणु घुरिजे त जेको माण्हू मास्टर माइंड हो उन सां इहो रवैयो तव्हां कीअं था रखी सघो? न पर कोर्टुनि जे अंदरि चीफ जस्टिस या को बि जज जेको आहे कंहिं बि हिकिड़े माण्हू जे मथां जेको एॾे वॾे हुन पंहिंजो वाक़े में पंहिंजो फ्रेम थियल हुजे जंहिंजे बारे में ISPR प्रेस कॉन्फ्रेंस करे सघिजे इहो रवैयो असांजो गुड टू सी यू तव्हां असांजो महिमान आहियो। मज़ाक असां मज़ाक ठाहे छॾी आहे। मां कल्ह बि पंहिंजो लैला चयो हुयो प्रोग्राम में, अॼु वरी चवां थो पियो हीउ जेको आहे न असां जेकॾहिं लीनियंसी न ॾेखारियूं आहे असां छा कयो आहे? असां जॾहिं हू पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में ताहिर कादरी अची धरणो हुयो, ठीकु आहे, ऐं पंहिंजो बाद देंगे ये कर देंगे वो कर देंगे, वरी जेको 2014 में इन्ही PTI जे बानी पंहिंजो ताहिर कादरी वरी धरणो हुयो, इहे माण्हू विया PTV जे अंदरि विया ऐं उन्हनि तोड़ फोड़ कई। सुप्रीम कोर्ट जे मथां जेको हुननि जे जेका सुप्रीम कोर्ट जे तक़दुस जी बिल्डिंग उनजे मथां हिननि पंहिंजो जेको आहे पंहिंजो कपिड़ा टंगिया वञी धोइनि पिया। हीअ हालत हुई असांजी। वरी इन्हनि छा कयो? इन्हनि जेको आहे पंहिंजो ज़मान पार्क जे अंदरि जॾहिं गिरफ़्तार करणु वई असांजी उते इस्लामाबाद में 2014 में SSP खे ज़ख़्मी कयूं, पूरी सिविलियन फोर्स खे ज़ख़्मी कयूं। वरी ज़मान पार्क जे अंदरि वरी पंहिंजो DIG समेत केतिरनि ऑफिसरनि खे ज़ख़्मी कयूं, पेट्रोल बम आयूं। हीअ त बाक़ाइदा पोइ बि तव्हां चओ था त उन्हनि खे ढील ॾिनी वञे पई, लीनियंसी ॾिनी वञे पई। ऐं तव्हां सम्झो पिया त सज़ा जो जेको ट्रायल आहे उहो शुरू ई न थियो आहे। ही पाण ख़बर अथव जॾहिं प्राइम मिनिस्टर छा चवंदो हुयो त मां आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जेको उन वक़्तु क़ैद में हुया इन्हनि जे पंहिंजो हिननि में जेके पखा लॻल आहिनि इहे बि लाहींदुसि। इहे हुनजा बयान हुया ऐं उहो किथे अमेरिका में उहो बयानु पियो ॾिए त मां हिननि खे का बि सहूलियत ॾिनी। हाणे कानूनदान शाज़िया खां असीं इहा ॻाल्हि कयूं, शाज़िया साहिबा फ़याज़ साहिब जेके वॾियूं ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि त लीनियंसी ॾिनी वञे पई। ऐं जेकॾहिं असां DGSPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खे बि थोरो एनालाइज़ कयूं त हुननि इहो त चयो त डफेड़ी टोले खे कंहिं बि क़िस्म जो लीनियंसी न मिलंदी या बख़्शो न वेंदो, ठीकु आहे, पर हुननि गॾोगॾु इहो बि चयो त रस्तो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, या त अची करे माफ़ी वठनि। पर हाणे जेकी ॿी धुर आहे हू बि एडमेंट थी चुकी आहे, चवे थी त असां त माफ़ी कोन वठंदासीं। ख़ुदि बानी PTI जा कल्ह असीं बयान पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयासीं त माफ़ी आऊं छो वठां, इनफैक्ट माफ़ी त मूंखां वरिती वञे त इहो मामिलो कीअं हल थींदो? ऐं आख़िर मतिलबु हीउ हले छा पियो? कोई सज़ा ॾियणु चाहे बि अथो या न? ऐं
जंहिंखे सज़ा मिलण वञे थी उहो रिलैक्स आहे त मूंखे त सज़ा कोन ईंदी, आउं ऑलरेडी फ्री आहियां। बिल्कुलु अला ॾिसो इन जो जेको बैकग्राउंड इहो आहे त इलेक्शन खां पोइ जीअं नई गवर्नमेंट फॉर्म थी ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त जेको हाणे मौजूदा आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे उहो काफ़ी सीरियस इन्हनि शयुनि ते ॾाढो मतिलबु पंहिंजे ज़ाहिर इदारे ते एॾो वॾो हमिलो हो ऐं उन्हनि जे जेके शहीदनि जे यादगार उन्हनि जे जेके पंहिंजे कोर कमांडर हाउस ते जेको जंहिं क़िस्म जी अटैक कयो वियो त हू उनखे तमामु सीरियस वठनि पिया ऐं वठण बि खपे इन शइ खे। ऐं ॿी जेका शइ जेका हिसे हलंदी रही त हिकिड़ो तमामु इहा हक़ीक़त आहे ढिल ॾिनी पई वई हुकूमत तरफ़ां ऐं इवन जेको हाणे जो चीफ जस्टिस आहे उनखे छॾे करे जेको प्रीवियस चीफ जस्टिस गुज़रियो आहे जस्टिस बंदयाल त उन जो जेको रवैयो हो उहो उन तरीक़े सां इहो त बल्कि का सज़ा या कंहिं क़िस्म जो एक्शन त परे जी ॻाल्हि आहे बल्कि हू त तयारु वेठा हूंदा हुआ त अचनि त असां मतिलबु उथी बि हिन जो वेलकम करियूं हिनखे कंहिं तकलीफ़ कंहिं बि सूरत में का तकलीफ़ न अचे त जॾहिं असांजो कोर्टूं उन वक़्तु असांजे जज उन वक़्तु उनखे सपोर्ट पिया कया पीटीआई जे बानी खे ऐं पीटीआई जे पूरी जेका हुनजी जेका सीनियर लॉ थी उनखे सपोर्ट ॾियण में पूरी त उहा जेको प्रोसेस आहे उहो तमामु घणो डिले थी चुको हो ऐं हाणे जेका ॾिसो पियो त हाणे सीरियसनेस अचे पई गवर्नमेंट लेवल ते बि ऐं जेका आर्मी लेवल ते बि हिननि खे सज़ा जेसी न ईंदी ज़ाहिर हू हुनखे ऐं ॿियो तव्हां ॾिसो हेसिताईं जेको बानी आहे पीटीआई जो उन चयो पियो त पॉलिटिशियन सां गॾु कोन वेंदुसि ऐं वरी बि वेंदुसि मूंसां इस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए यानी की अञा ताईं बि हेतिरे कुझु थी वञण खां पोइ हुननि कमेटी त जोड़ी हुई पंहिंजो ॻाल्हियूं ॿोलियूं करण जे लाइ पर जॾहिं ही प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे डीजी एसपीआर जी उन खां बाद में जेको हुननि जो रवैयो आहे या बयान अचनि था उन पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं ही कंहिंसां वञी करे कंदा हाणे कंहिंसां मतिलबु पॉलिटिशियन वरी बि जॾहिं त आर्मी बिल्कुलु सियासतदाननि सां वेहण जे लाइ तयारु आहिनि न एस्टेब्लिशमेंट सां हाणे मतिलबु ही त मामिलो को सफ़ा क्लियर ई कोन्हे त आख़िर चाहिनि अञा ताईं बि हू एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण तयारु आहिनि त अञा ताईं वेट कनि पिया त कुझु थींदो हू असां सां ॻाल्हाईंदा ऐं असांजे टर्म्स ऐं कंडीशन्स ॾींदा हू अञा उनजे इंतज़ार में आहिनि हू इन जे इंतज़ार में न आहे त असां हाणे थोरो सबक़ु सिखूं वञी जेके सियासी धुरियूं आहिनि असां उन्हनि सां वञी ॻाल्हायूं ॿई धुरियूं हिक ॿिए जो इंतज़ार पई कनि हिकु धुर चए पई त मां खां अची करे माफ़ी वठंदा ऐं ॿी धुर सोचे पई त हू असां ॾींदा असां सां ॻाल्हियूं कंदा लगे त इंतज़ार में पयो वक़्तु गुज़रंदो वेंदो फ़याज़ जी शाज़िया प्लीज़ कंप्लीट कजो लगे त सिर्फ हा कंप्लीट करे वठा त मूंखे नथो लगे त ॿी धुर जेका असां वेट करे पई थी अची सघे माफ़ी वठनि बेहल में माफ़ी एज़ ए टोकन हुननि जी छॾियो आहे त जेको थोरो पंहिंजे पाण खे हाणे सिधो रखनि ऐं अची सियासी धुरनि सां ॻाल्हाइनि पर मूंखे नथो लगे त कोन लेवल जेका सीरियसनेस आहे त असांखे अची माफ़ी वठनि ऐं मुंहिंजे हल में हुननि जो सॼो इंट्रस्ट इहो त जेको हुननि कुझु कयो आहे वॾो ॾोहो कयो आहे उनजी सज़ाऊं मिलणु खपनि मुंहिंजे हल में उन में वधीक दिलचस्पी रखंदा बजे कंहिंखे माफ़ी वग़ैरह जी सूरत हाल में सज़ाऊं यानी मिलंदियूं उन में तव्हां बि सम्झो पिया त कंहिंखे सम्झ लीनियंसी न ॾी वेंदी जीअं फ़याज़ साहब बार बार चवनि पिया त कंहिंखे सम्झ ट्रायल अञा ताईं शुरू न थियो आहे हाणे जी लेलेंस नथी मिली सघे जेका मिलणी सां मिली चुकी आहे हाणे हिन जे लाइ सख़्तु वक़्तु अचे पियो मतिलबु जेको हुननि जो कयो आहे बुशरा बीबी बि पहिरियों सब जेल में हुई बुशरा बीबी सब जेल पंहिंजो बनीगाला में हुई हाणे हुननि खे बि अडियाला जेल में मुंतक़िल कयो वियो आहे त छा इहा न शइ जी निशानदही आहे त ही वाक़ई में सख़्तु शयूं थियनि थियूं शाज़िया उहो त हुनजी पंहिंजी पाण हुन कयो त मूंखे अडियाला जेल में लॻायो वञे पर मूंखे नथो लॻे त बुशरा बीबी जेको एॾो वॾो हुनजे कुझु आहे असुल शइ जेका आहे सा पीटीआई जे बानी जो मसइलो आहे छाकाणि त उनजी जेका बैक एंड कॉल ते हिन जे सपोर्टर्स हुनजे सभी जेको जे तरीक़े सां लैंग्वेज ॻाल्हाए थी वञे असुल शइ उहा आहे ऐं मूंखे लॻे थो बुशरा बीबी ठीकु आहे एज़ टोकन हुनखे मतिलबु ऐं ॿियो हुन पाण ई चयो त मूंखे अडियाला जेल में तव्हां शिफ्ट कयो ऐं कंहिं मुंहिंजे हल में अञा ताईं बि उन्हनि खे बि एॾी वॾी रिआयत ॾिनी पई वई त हुनखे घर में रखियो वियो हुनखे सभु सहूलियतूं ॾिनियूं जेके हेसिताईं कंहिं बि पाकिस्तान जे कंहिं सियासी कैदी खे कॾहिं बि सहूलियतूं कोन मिलियूं जे तरीक़े सां हुननि खे जेल में बि इवन इमरान ख़ान जे लाइ चयो थो वञे त हुनजी जेको जेल न आहे बल्कि तमामु कंफर्टेबल क़िस्म जी लिविंग आहे जंहिंमें हू पंहिंजे हर क़िस्म जी फरमाइशी खाधा खाए थो पंहिंजी एक्सरसाइज़ पंहिंजी जेको कुझु रूटीन आहे उहा करे थो मतिलबु उहो ई साॻी ॻाल्हि आहे त पोइ इहे सहूलियतूं कॾहिं न मोहतरमा शहीद बेनज़ीर खे मिलियूं न कॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे मिलियूं न कॾहिं असफ ज़रदारी खे मिलियूं हुनखे टॉर्चर कयो जेलनि में त ही उहो कैदी आहे जेको लाडली जे तौर ते अञा ताईं हुनखे ट्रीट कयो पियो वञे जेको अञा ताईं जेकर इहे कंदा रहिया त पोइ ही पंहिंजे पेर ते पाणी कुहाड़ी हणंदा सही पर अॼु हिकु जेको आहे असीं इहा विषय इंक्लूड कंदा हलंदासीं फ़याज़ साहब शाज़िया त आर्मी चीफ ऑफ आर्मी स्टाफ उन्हनि अॼु लाहौर में बि वाज़े लफ़्ज़नि में चई छॾियो आहे त हीअ जेके ॾफेड़ी टोलो आहे असांजे सब्र खे वधीक न आज़माए फ़याज़ साहब हीउ वॾो बयानु आहे न सब्र खे आज़मायो वञे पियो छो त जेकी न पीटीआई लीडर्स पारां बयानबाज़ी थिए पई डोंट यू थिंक घणी एक्सट्रीम आहे माफ़ी न वठंदासीं
मां ही कल्ह कहिड़ा बि आहिनि? चयो हुयो त जी। ही मामिलो जेको आहे उहो आर्मी जो मसइलो आहे कोन, अच्छा, तव्हांजो इहो ख़्यालु न आहे? को आर्मी खे ॻाल्हाइणु घुरिजे। पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ ही मां उहो बयानु चवंदो ॾिनो न, कल्ह बि मूं इहा ॻाल्हि कई, मां चवंदो त ही हिकिड़ी, जेकॾहिं असां हिकिड़ी डेमोक्रेटिक रियासत आहियूं, असांजी गवर्नमेंट जो इहो कमु आहे त 9 मई छा जेको बि थिए हर उन माण्हू खे पंहिंजे ड्यू कोर्स ऑफ लॉ जे प्रोसेस मां गुज़ारे उनखे पंहिंजे कैफ़र किरदार ते पहुचाए, इहो गवर्नमेंट जो कमु आहे ऐं गवर्नमेंट खे उहो करणु घुरिजे। पर असां वटि त इहो ॼण चओ त आर्मी वर्सेस पीटीआई थी वियो आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा थी वई आहे। उनजो सबबु इहो आहे त जेका असांजी जेका सिक्योरिटी जा इदारा आहिनि उहे तमामु घणो अपफ्रंट रहनि था। बार बार जेका मूं प्रेस कॉन्फ्रेंस जे बारे में कल्ह बि चयो हुयो त जेके प्रेस कॉन्फ्रेंसिस थियूं जेके उहे ॻाल्हियूं थियनि थियूं, दुनिया जी हिकिड़ी नॉर्मल डेमोक्रेसी जे अंदरि ईअं न थींदो आहे। जेकॾहिं असांखे उन्हनि शयुनि खे नॉर्मलाइज़ करण ॾे वञिणो आहे त असांखे उहो आहिस्ता आहिस्ता, मिसाल तौरु सबक़ जी ॻाल्हि आहे, सबक़ सिर्फ़ु पीटीआई खे थोरी सिखणो आहे, सबक़ असांखे बहसियत हिकिड़े रियासत जे, बहसियत हिकिड़े मुल्क जे असांखे सिखणो आहे। सबक़ असांखे इहो बि सिखणो आहे त हीअ जेका असां कॾहिं तारुल क़ादरी खे घुराए मॉडल टाउन था कराए छॾियूं, कॾहिं जेको आहे हिननि खे 12-14 जेको आहे जथा धरणा था हणायूं, असांखे ख़बर न आहे छा त उहो कंहिं हया? फैज़ाबाद जे बारे में तव्हांजी कोर्ट नथी चए, तव्हांजी चीफ जस्टिस नथो चए त केरु कंहिं फैज़ाबाद करायो? त जॾहिं तव्हां इहे जथेबाज़ी जा मामला करे, इहो मां चवंदो त इहो बानीअ पीटीआई खे बि इहा ज़रूरत कंहिं ॾिनी जो उहो इहो करे। 18 जे उन में 14 खां वठी 18 ताईं जेका उनखे जेका सपोर्ट मिली उहा किथां मिली? तंहिं करे मां चवां थो ख़ुदि असांजे अस्करी इदारनि जी क़यादत जी तस्लीम कयो न, चए त 2021 जे फेबरवरी में असां फ़ैसिलो कयो आहे, माना 18 ताईं उन्हनि जी उहे मुलविस हुया पाकिस्तान जी सियासत में ऐं हुननि पंहिंजो भानी ड्राह कई पए। हाणे जॾहिं असां पाण उन जॻह ते अचूं था पिया, जॾहिं असांजा उहे इदारा पंहिंजे डोमेन खां ॿाहिरि खेॾनि था, त ज़ाहिर आहे पोइ सूरत हाल ख़राबु थिए थी पई। असांखे सभिनी खे सिखणु घुरिजे, हर कंहिंखे पंहिंजे जेको तव्हांखे यादि हूंदो बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका गुज़िरियल पार्लियामेंट में जेका पंहिंजी आख़िरी तक़रीर कई, मां वरी उनखे जेकॾहिं पाण वटि अॼु को क्लिप हलाए सघूं हा त उन बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो हो त असांखे जेका बुनियादी ॻाल्हि आहे त समूरनि इदारनि खे, पार्लियामेंट खे, जुडिशरी खे, अस्करी इदारनि खे, सभिनी खे पंहिंजे पंहिंजे डोमेन जे अंदरि कमु करणो पवंदो जेकॾहिं असां मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली चाहियूं था। पर पोइ उन चयो बदकिस्मती सां असां उन कमु करण में उहो को माहौल ठाहिण में फेल थिया, उन एतिराफ़ कयो हुयो। तंहिं करे मां चवां थो त असांखे हीउ सिर्फ़ु पीटीआई जो मसइलो कोन्हे, हीउ बानी जो मसइलो कोन्हे को, हीउ असांखे बहसियत मजबूरी जेको बिलावल साहिबु चयो हुयो, असां सभिनी खे इन मां सबक़ सिखणो पवंदो त असांखे पंहिंजे डोमेन जे अंदरि जेसिताईं इदारा न वेंदा। सब सियासी पार्टी सबक सिखी वयूं आहिनि, सिर्फ़ु तहरीक इंसाफ़ ई रहे पई, या तव्हां सम्झो पिया त कंहिं बि सियासी पार्टी हिन वक़्त ताईं सबक कोन करायो आहे? मां चवां थो असांजे इदारनि बि सबक कोन सिखियो आहे। अच्छा, असांजी जुडिशरी खे सबक सिखणो पवंदो, असांजे अस्करी इदारनि खे सबक सिखणो पवंदो, असांजे सियासतदाननि खे सबक सिखणो पवंदो, इंक्लूडिंग पीटीआई। जेकॾहिं असां हिन खे वॾे पैमाने ते ब्रॉडर स्केल ते नथा ॾिसूं, सिर्फ़ु जेको आहे 9 मई जे करे जेकॾहिं पीटीआई खे असां बहसियत मजमूई, मां वरी बिलावल साहिब जी हुन तक़रीर खे चवां थो, असां बहसियत मजमूई हुन बिल्कुलु वाज़े चयो हुयो त असांजा समूरो जेको रियासती स्ट्रक्चर आहे पंहिंजे डोमेन खां, पंहिंजे दायरनि खां, आइनी दायरनि खां ॿाहिरि थो निकिरी वञे, नतीजे तौर ते असां कॉम्प्लिकेशन्स पैदा थियनि थो। उन दायरनि में असांखे वापसि वञिणो पवंदो सभिनी खे, मिलिट्री खे बि पंहिंजे दायरे में वञणु घुरिजे, पार्लियामेंटेरियंस खे पंहिंजे दायरे में वञणु घुरिजे, पॉलिटिशियंस खे पंहिंजे दायरे में वञणु घुरिजे, जुडिशरी खे पंहिंजे दायरे में वञणु घुरिजे। जॾहिं असां ऐं हिक ॿिए जे लाइ एतिराम जी फिज़ा पैदा करणी पवंदी। हीअ जेका गारगंद जो कल्चर जेको पीटीआई ख़ासि तरह ऐं उनखां पहिरियों नून लीग बि इहा कंदी हुई। तव्हां 90 जे ॾहाके में नवाज़ शरीफ़ साहिब जूं तक़रीरूं ॿुधो, बेनज़ीर साहिबा ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे लाइ हू छा चवंदो हुया त ऐं ख़ुदि तव्हां जेको ज़रदारी साहिब प्रेसिडेंट हो, शहबाज शरीफ़ CM तौरु कहिड़ियूं तक़रीरूं कंदो हुयो। त असां इहो जेको नफ़रत जो कल्चर आहे इहो को ही न आहे। इहा जॾहिं इन तरह जूं पार्टियूं ठारायूं वेंदियूं न, जॾहिं उहो लाडले जो जेको टाइटल हो नून लीग खे मिलियल हो, तॾहिं उहो नून लीग जा ॿोली ॻाल्हाईंदी हुई, वरी उहो लाडले जो टाइटल हिन खे मिलियो त हिन उहो कमु शुरू कया। तंहिं करे इहो सॼो कल्चर असांखे मजमूई तौर ते
पंहिंजो पर मौजूदा वक़्त में इहे शयूं इंडिकेट कनि पियूं त हा बहितरी अची सघे थी ऐं जहिड़े हिसाब सां तव्हां चओ त समूरा इदारा हुजनि जुडिशरी हुजे सियासतदान हुजनि ई सबक़ पिराए सघंदा मौजूदा सूरत हाल खे ॾिसी त कोन लॻे पियो फ़ियाज़ साहिब ही मशवरे जे हद ताईं त तमामु सुठी हिकिड़ी असीं चऊं त सजेशन आहे थियणु ईअं ई घुरिजे ऐं काफ़ी ॾाढा माण्हू इन ई शइ में राज़ी ऐं ख़ुशि आहिनि पर मौजूदा सूरत हाल समथिंग एल्स ॾिसो लैला जे न कंदासीं त त पोइ कम ईअं ई वधंदियूं नज़र वेंदियूं ईंदो न। ॾिसो कहिड़ी कॉम्प्लिकेशंस तब्दीली वधंदियूं ईंदी? वेंदियूं असां हाँ योर राइट कॉम्प्लिकेशंस वधंदियूं वेंदियूं वधंदियूं वेंदियूं ठीक ठीक बिल्कुल शाज़िया ही अॼु चीफ ऑफ आर्मी स्टाफ लाहौर में वाज़े लफ़्ज़नि में चई छॾियो आहे त दफ़ेड़ी असांजे सबुर खे न आज़माइनि ऐं ॿियो उन्हनि ॿिए तरफ़ डिजिटल टेररिस्ट जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त कुझु टोला जेके आहिनि कुझु ग्रुप्स हू ॾफेड़ फैलाइनि पिया ॾफेड़ पखेड़नि पिया सोशल मीडिया ते बि सो व्हाट यू हैव टू से शाज़िया एक्ज़ैक्टली लैला ॾिसो जेको ही डिजिटल टेररिज़म जेको ट्रम आहे आई थिंक इट्स राइट ट्रम छाकाणि त तव्हां ॾिसो त PTI जो शुरू खां वठी जेको हुनजी जेका ऑनलाइन या जेका सोशल मीडिया आहे त एॾी त स्ट्रॉन्ग प्रेज़ेंस आहे न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि उहे ॿियनि मुल्कनि मां बि ऑपरेट कनि था ऐं हुन जेका टेक्नोलॉजी आहे जे तरीक़े सां उहे रोबोट्स यूज़ कनि था त उनजो एतिरे तरीक़े सां ब्रेन वॉश करे छॾियो आहे यूथ जो जेके PTI जा सपोर्टर्स आहिनि उहे सिर्फ़ु इहो मतिलबु जंहिं तरीक़े सां हुननि गार गंद कयो गार गंद खां त बियॉन्ड ॾिसी वञूं त हुननि बाक़ाइदा थ्रेट्स ॾिना ऐं माण्हुनि खे जंहिं तरीक़े सां हुनजी फैमिलीज़ खे इन्वॉल्व कयो उन्हनि जे घर जी औरतुनि खे सोशल मीडिया ते उन्हनि जी पिक्चर्स उन्हनि जी जेके से पर्सनल लाइफ खे खणी करे उन्हनि खे जेको आहे सो जंहिं तरीक़े सां गंद उछलियो त बाक़ाइदा जंहिं तरीक़े सां न सिर्फ़ु उहे प्रैक्टिकली हू कनि पिया बल्कि जेका ऑनलाइन जेका हुनजी पंहिंजी जेको तमामु घणी शिदत पसंदी वारी जेका हुननि जी रही आहे हिकिड़ी गार गंद वारी मुख़्तलिफ़ कैंपेन्स हलाईंदा रहिया उहा कंहिंखां न जजिस खे हुननि बख़्शियो न हुननि आर्मी खे बख़्शियो पॉलिटिशियन त हुनजे लाइ का अहमियत ई नथा रखनि त हुननि त हमेशह ऐं ॿियो त इहो असांखे ज़रूरु एडमिट करणु खपे जेको सभु कनि पिया त इहे जेके जे तरीक़े सां इन्हनि खे उन वक़्त जी रियासत उन वक़्त जेको इदारो हाणे जे तरीक़े सां चवे पियो त इहो न थियणु खपे इन्हनि जे सपोर्ट सां ई इन्हनि खे पालियो वियो इन्हनि खे स्पॉन्सर कयो वियो हाणे ही उन्हनि जे अगेंस्ट थी बीठा त ज़ाहिर हाणे हुननि खे पंहिंजी परेशानी थी आहे त ॾिसो जॾहिं असांखे जेको असीं सबक़ जी ॻाल्हि करियूं पिया त असांखे सबक़ इहो खणणु खपे हू चवनि त था त असांजो हाणे पॉलिटिक्स सां को कोन्हे इन्वॉल्वमेंट कोन्हे असां तोबा कई असां परे थी वियासीं पर पोइ बि इहे चवण जूं ॻाल्हियूं आहिनि पर पोइ बि जेका हिननि खे जेके फ्यूचर में हिननि खे पंहिंजे इदारे खे बचाइणो आहे त पॉलिटिशियन्स खे छॾे ॾियनि त उहे मुल्क खे हलाइनि उहे सियासत कनि जंहिं तरीक़े सां मुल्क बची सघे थो ते सियासतदान ई बचाए सघनि था बाक़ी आर्मी आहे उहा असांखे तमामु वॾी हुनजे लाइ रिस्पेक्ट आहे त उहे इदारे जेके असांजी सरहदूं आहिनि उन्हनि ते हू हमेशह अमन अमान जेका सूरत हाल आहे उन्हनि ते नज़र रखी वञनि बाक़ी ॾिसो इन तरीक़े सां जेका हिन शइ खे हाणे हिननि सभिनी इदारा आर्मी आहे असांजे जेके सियासी धुरियूं आहिनि असांजे जेके आइनी जेके कानूनी इदारनि जेके असांजी जुडिशरी खे तमामु वॾी ज़िमेदारी अचे थी छाकाणि त सिर्फ़ु PTI अकेली सभु कुझु कोन कयो आहे PTI खे सपोर्ट करण में उन वक़्तु जेके जजिस हुआ चीफ जस्टिस हुआ उनजी फैमिलीज़ हुयूं ऐं उनजे खां अलावा जेके असांजे आर्मी में जे इदारे में कुझु अहिड़ा जेके माइंड सेट ठहियल हुजनि जे तरीक़े सां जीअं फैज़ साहब ॾिसो इन सभिनी गॾिजी करे उन ताईं उन असां उनखे एज ताईं पुॼायो आहे उन सिचुएशन खे जो हाणे सभई परेशान आहिनि इहो PTI नॉर्मली तौर ते अॻिते वधी सघंदी को सबक़ वग़ैरह सिखी सघंदी या मामला पिया ईअं ई हलंदा को कंहिंजो इंतज़ारु कंदो पियो को कंहिंखे रस्तो ॾींदो पियो ऐं ही को जेल में सज़ा जी ख़बर न आहे त छा स्टेटस आहे पोइ ईअं ई मामला बसि हलंदा रहंदा या को कॉन्क्लूजन नज़र अचे सही पियो तव्हांखे शाज़िया को नतीजो ज़रूरु निकिरंदो ईंदड़ ॾींहंनि में जेको PTI जो हिन वक़्तु जेको स्टेटस आहे इहो आहे त हू अञा ताईं न सिखण जे लाइ तयारु आहिनि न हू सियासतदान सां विहण जे लाइ तयारु आहिनि न असेंबलीज़ में विहण जे लाइ तयारु आहिनि तव्हां ॾिसो जेको CM आहे KP जो उहो कहिड़ी ॿोली अञा ताईं ॻाल्हाए पियो अञा ताईं जेको सो तू तड़ा करे बिलावल भुट्टो साहिब जो लफ़्ज़ इस्तेमालु कया त ॾिसां तो गवर्नर कीअं थो अचे ॾिसो अञा ताईं हुननि जेका हुंडागर्दी हुनजी बदमाशी जेका आहे सा ख़तम ई न पई थिए हू को सबक़ त परे जी ॻाल्हि आहे हुनजो अंदरि जेका फ्रस्ट्रेशन आहे जेका चिड़ आहे अञा ताईं मतिलबु अञा तमामु वॾे अंदाज़ मां ॿाहिरि पई निकिरे सो मूंखे नथो लॻे त PTI सबक़ सिखंदी ऐं बिहेव कंदी के सियासी पार्टी वांगुरु एक्ट कंदी मूंखे उन में ॾाढी मतिलबु मूंखे मायूसी आहे त हू उन तरीक़े सां को सबक़ सिखी सघंदा जेकर सबक़ सिखियो त वॾो मौजो हूंदो ठीकु बिल्कुलु फ़ियाज़ साहब तव्हां कुझु चवणु चाहियो पिया मुंहिंजे ख़्याल में त ही जेका शाज़िया ॻाल्हि करे सबक़ सिखणु लाज़मी आहे पर ॻाल्हि इहा आहे त इहो सबक़ इन करे न सिखंदा
जो इहो जेके नाला खणी असांजे पंहिंजो सिक्योरिटी इदारनि जे सरबराहनि जा नाला खणी जेको बानी पीटीआ ॻाल्हायो, इन खां पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त इहो साॻी हरकत मियां नवाज़ शरीफ़ साहब बि करे चुको हो, जॾहिं हुननि खे मुझे की उन कला जो नैरेटिव ठाहियो। तंहिं करे उनखे बि जेकॾहिं तव्हां वरी जॾहिं पंहिंजो उन सां जंहिं नमूने सां उनखे अची शाहाणा अंदाज़ में अची हिते मुसलत कयो इलेक्शन खां पहिरियों, उनजा समूरा जेका केस जंहिंमें कन्विक्शन थियल हुई सभु माफ़ थी वियूं। जेकॾहिं तव्हां इन तरह जा पंहिंजो कॉरिडोर्स खुलियल रखंदव त पोइ त ज़ाहिर आहे छो माफ़ी वठंदा। थैंक यू वेरी मच फयाज़ साहब, थैंक यू शाज़िया फॉर टेकिंग द टाइम आउट। नाज़रीन, प्रोग्राम जो वक्त ख़त्म थी वियो। बिल्कुलु ही दुरुस्त असीं 9 मई जे साने जे हवाले सां जेकी ॻाल्हियूं ॿोलियूं कयूंसीं, या ही ॾिफेड़ पखेड़ण जी जेका ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु बजा आहे, दुरुस्त आहे। त ॾिफेड़ पंहिंजे मुल्क में जेकॾहिं असीं पखेड़ींदासीं त नुक़सानु पंहिंजो पाण खे थींदो ऐं पंहिंजे मुल्क खे थींदो। ऐं जेकॾहिं असीं पाक फ़ौज खे बि बार बार निशानो बणाईंदासीं तंज़ जो, त उहा बि दुरुस्त ॻाल्हि न आहे, छो त हू ई सरहदनि ते बीहनि था, असांजे मुल्क जी हिफ़ाज़त कनि था ऐं बाक़ाइदा तौर ते तहफ़ुज़ फ़राहम कनि था। त उन्हनि जे ख़िलाफ़ु अहिड़ियूं मनफ़ी कैंपेन्स करणु त दुरुस्त ॻाल्हि न आहे। सो असांखे ॾींदा इजाज़त, मुलाक़ात थींदी तव्हां सां ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।